जय झूलेलाल। ओम शांति। ऐं गणेश उत्सव जे सभिनी खे मंगलमय ऐं हार्दिक शुभकामनाऊं थी ॾियां। गणेश जी जे कृपा सां करियूं हर बुरायूं ख़त्म, हर कम में सफलता मिले, जीवन में न अचे कोई गम। गणपति जी महिमा खे के चवंदा आहिनि मंगल मूर्ति, के चवंदा आहिनि सिद्धि विनायक, विघ्न विनाशक, कष्ट निर्वाण, सर्व फलदायक। ई सभई महिमाऊं ऐं विशेषताऊं गणपतिअ जे मूर्तिअ में ॾिसण में पई अचनि। महर्षि वेद व्यास जी खे जॾहिं महाभारत ग्रंथ बि लिखणो हो तॾहिं त हुन गणेश जी जो आह्वान कयो ऐं गणेश जी बि निर्विघ्न उन ग्रंथ खे संपन्न कयो ऐं पंहिंजो हिकु दंत सां बलिदान कयो। इन करे हिन खे एक दंत बि चवंदा आहिनि। अॼु असां हुन जे एक दंत जे राज़ खे ॼाणंदासूं। हिकु दंत प्रतीक आहे बुराइनि खे कढण ऐं सुठाइनि खे धारण करण। एक दंत प्रतीक आहे नीति नियमनि खे, विशेषताउनि खे असां पंहिंजे जीवन में धारण कयूं, तॾहिं ई असां पंहिंजो जीवन खुशनुमा ठाहे सघंदासूं। पर कॾहिं कॾहिं असां चाहींदे बि इन्हनि बुराइयुनि खे छॾे नथा सघूं ऐं सुठाइयूं आणे नथा सघूं। त उन जे लाइ असांखे विल पावर जी ज़रूरत आहे। त इहो विल पावर ईंदो पॉज़िटिव वीचारनि सां। ॾिसो, जॾहिं असां दृढ़ संकल्प कंदा आहियूं कि मूंखे त बदिलजणो ई आहे, त उन लाइ सभिनि खां पहिरीं पंहिंजे सोच वीचार खे बदिलजणो पवंदो। सोच खे बदिलियो त सितारा बदिलजी वेंदा, नज़र खे बदिलियो त नज़ारा बदिलजी वेंदा। किश्तियुनि यानी ॿेड़ियुनि खे बदिलण जी ज़रूरत नाहे, पर दिशाउनि खे बदिलियो त किनारा पंहिंजो पाण ई मिली वेंदा। उन जे लाइ बि असांखे पॉज़िटिव वीचारनि जी ज़रूरत पवंदी। न फालतू चिंतन करणो आहे ऐं न ई गुज़िरियल ॻाल्हियुनि खे यादि करणो आहे। हिकु भेरो हिकु राजा हो, उनखे पंछियुनि परिंदनि खे पालण जो वॾो शौक़ु हो। उन जे पासे वारे राजा उनखे 2 बाज़ उपहार जे रूप में ॾिना। राजा इन्हनि ॿिन्ही बाज़नि खे पंहिंजे ट्रेनर खे सॾे करे चयो त तूं इन्हनि ॿिन्ही बाज़नि खे तूं हिकु जहिड़ी ट्रेनिंग ॾिज ऐं हिकु जहिड़ो ही ॿई आसमान में उॾामण सिखण। घणो टाइम गुज़री वियो, राजा खे पंहिंजे ॿिन्ही ईगल यानी बाज़नि जी यादि आई ऐं हू ट्रेनर वटि वञी करे ॾिठाई त हुनखे कीअं थो ट्रेनिंग ॾे ऐं हुनखे चयो त मां हींअर ॿिन्ही बाज़नि जे उॾामण ॾिसण थो चाहियां। राजा ॾिठो त ॿई ईगल थोरो परे त ऊंचे आसमान ताईं उॾामनि पिया, पर अलास हिकु बाज़ त तमामु घणो मथे उॾामी अखियुनि खां बि ओझल थी वियो, पर ॿियो बाज़ त वापसि अची वरी पंहिंजे ढाल ते वेही रही। राजा ट्रेनर खे चयो त ही छा, मूं त तोखे चयो हो ॿिन्ही खे साॻी ट्रेनिंग ॾिज। ट्रेनर चयो, राजन, ही बाज़ त शुरू खां ई मूंखे परेशान पियो करे। इहा समस्या मूंखे सम्झ में नथी अचे। मूं त हिन खे बि घणेई भेरा सेखारण जी कोशिश बि कई, उन खां पोइ बि ही नथो सिखे। हाणे राजा ऐलान कयो कि जेको मुंहिंजे हिन ॿिए बाज़ खे उॾामण सेखारींदो उनखे मां इनाम ॾींदसि। घणेई आया पर केर बि सेखारे न सघियो। थोरे वक़्त खां पोइ राजा खे न्यूज़ मिली कि हाणे ॿियो बाज़ बि ऊंची आसमान में उॾामी रहियो आहे। राजा चयो त मूंखे त उन ट्रेनर सां पहिरीं मिलायो जंहिं हिनखे इहा ट्रेनिंग ॾिनी। उनखे राज दरबार में वठी आया ऐं राजा उनखे तमामु घणा इनाम ॾिना ऐं उनजी वॾी महिमा कई ऐं उन खां पुछियो त तूं छा कयो जो ॿियो बाज़ बि ऊंची आसमान में उॾामण लॻो। उन माण्हूअ चयो, राजन, मां त हिकु साधारण किसान आहियां, मां घणो त कुझु कोन थो ॼाणा, पर मां त सिर्फ़ इहो ॼाणी सघियसि कि ही ईगल जंहिं ढालीअ ते वेहण जो आदी थी चुको आहे उन ही ढाली खे मूं कटे छॾियो। बसि अहिड़ी तरह ई असांजे जीवन रूपी वण में बि घणियूं ढालियूं आहिनि। कंफर्ट ढालियुनि खे कटणो पवंदो, तॾहिं ही जीवन जो आनंद मिली सघंदो। परिंदनि खे न ॾिनी वेंदी आहे तालीम उॾामण जी, हू त पाण ई डिसाइड कंदा आहिनि मंज़िल आसान जी। हौसला रखंदा आहिनि जेके आसमान खे पहुचण जा, उन्हनि खे न हूंदी आहे परवाह। त अॼु असां इहो ई दृढ़ संकल्प करियूं त पंहिंजी पाण खे चेकिंग कंदासीं त कहिड़ी कंफर्ट जूं ढालियूं जेके मुंहिंजे जीवन में आहिनि, जेके मूंखे आसमान ताईं पंहिंजे ख़ुशियुनि खे ऊंचो उॾामण नथियूं ॾियनि, उन ढाली खे ई कटणो आहे। गणेश जी जे अंकुश सां असां पंहिंजे बुराइनि खे कटणो आहे। गणेश जी जे अंकुश खां संदेश आहे त असांखे बि पंहिंजे मन में जेके बि बुराइयूं आहिनि उनखे अंकुश लॻाए करे उनखे कटणो आहे। सुभाणे
सुभाणे वरी मिलंदासीं गणपतिअ जी हिकु ॿी नई विशेषता सां। मां वठां थी तव्हां खां इजाज़त। जय झूलेलाल ऐं ओम शांति।